दादलिगरी में तालीमी दवाऊं धूड़, तालीमी एमरजेंसी खे तालीम जे आला मदन मज़ाक बणाए छॾियो। तालीम खाते जे आफ़िसनि ना हली सबबि केतिरा स्कूल उस्ताद न हुजण करे बंदि पियल। जॾहिं त दादलिगर जे ॻोठ शेरमन पितावी जो बॉयज़ प्राइमरी स्कूल शेरमन पिताफ़ी ऐं बॉयज़ प्राइमरी स्कूल ग़ुलाम अहमद लाशारी केतिरे अरसे खां उस्ताद मुक़ररु न हुजण करे वीरान पियल आहिनि। सालनि खां वठी स्कूलनि जो मरम्मत जो कमु न थियण करे स्कूलनि जी हालति इंतिहाई ज़बून हाल बणिजी वई। बॉयज़ प्राइमरी स्कूल शेरमन पितावी जे स्कूल जी चौधीवारी तबाह थी वई ऐं स्कूल जे कमरनि जी छत जूं सिरूं ॻरी किरण लॻियूं। स्कूलनि में काफ़ी सालनि खां वठी उस्ताद मुक़ररु न हुजण करे स्कूलनि में पढ़ंदड़ सवें मासूम ॿार तालीम जहिड़े ज़ेवर खां वांझायल आहिनि। जॾहिं त मुसलसल स्कूलनि में उस्ताद न हुजण करे सिंध गवर्नमेंट मेन स्कूलनि खे क्लोज़ करे मासूम ॿारनि जे मुस्तक़बिल खे हथ सां तबाह करे छॾियो आहे। बॉयज़ प्राइमरी स्कूल शेरमन पितावी जे मासूम ॿारनि ऐं इलाइक़े वासियुनि ढोलण पितावी, वक़ार अहमद, मंठार अली, दिलदार अली, हसन अली पितावी ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त सिंध गवर्नमेंट तालीमी एमरजेंसी खे मज़ाक बणाए असांजे स्कूलनि खे हथ सां बंदि कयो वियो आहे। ॻोठाणनि चयो त स्कूल शेरमन पितावी अॻूणो सूबाई वज़ीर अब्दुल बारी पितावी जे तक जो स्कूल आहे, जंहिंखे अॻूणे सूबाई वज़ीर नज़रअंदाज़ करे मुस्तक़बिल जे ॿारनि जी तालीम तबाह कई आहे। ॻोठाणनि चयो त केतिरा ई भेरा तालीम जे आला ऑफिसरनि ऐं अॻूणे सूबाई वज़ीर अब्दुल बारी पितावी खे उस्ताद मुक़ररु करण लाइ चयो आहे, मगर 5 साल गुज़री वञण बावजूदि बि उस्ताद मुक़ररु न कयो वियो आहे ऐं केतिरनि ई सालनि खां वठी स्कूलनि जे मरम्मती कमु न थियण करे स्कूल जी चौधीवारी किरी तबाह थी वई आहे। उन सां गॾु स्कूल जी छत वारियूं सिरूं बि तबाह थी किरण लॻियूं आहिनि। ॻोठाणनि शागिर्दनि तालीम खाते वज़ीर सरदार शाह, DC घोटकी ऐं आला अमल खां मुतालबो कयो त खुदारा स्कूल शेरमन पितावी में उस्ताद मुक़ररु करे स्कूल जी बिल्डिंग खे ॿीहर मरम्मत कराए ॾिनी वञे जीअं मासूम ॿार तालीम हासिलु करे सघनि। मोहम्मद अली पिताफ़ी, कोशिश डिजिटल न्यूज़, दादलिगारी।